अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन, अम्मा बाद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा इस्म रब्बिही फसल्ला बल तु'सिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुम व अबक़ा इन्न हाज़ा लफ़िस सुहुफ़िल ऊला सुहुफ़ि इब्राहीम व मूसा। बिरादरान इस्लाम, अजीज माइटो, मोहम्मद नौजवान साथियों, माइक के जरिए मुझी आवाज़ के सुने वारियों इस्लामी तरीके से माओ ने भेणों, अज ईद उल फित्र जी तमाम जमाती भाई अने भेणे के मुबारकबादी पेश करे में अचे थी। ख़ुसूसन उन्हीं इंसान ला करे दुआ जे इंसान इन रमज़ान उल मुबारक जी भलारे महीने में इबादतों अने अल्लाह रब्बुल आलमीन सामू रुजू क्यों। अल्लाह रब्बुल आलमीन इन इबादतें के मकबूल अने मंजूर फरमाए। इन इबादतें के जरिए अल्लाह रब्बुल आलमीन इन जा आखिरत में दर्जा बुलंद फरमाए। इन इबादतें के जरिए अल्लाह रब्बुल आलमीन ताके दुनिया अने आखिरत में बेहतरीन बदला अता फरमाए। बिरादरान इस्लाम, आजो को डी एकड़ो अड़ो डी जे डी जी एकड़ो इंसान तलाश में हुए तो एकड़े इंसान के ये उम्मीद अने आस हुई थी, जे उम्मीद अने आस के साथ एकड़ो वो इंसान जेका काड़े में मजदूरियों करे, पगर वाए अने हर तरह की मुसीबतें के सहन करने के बाद उ जडे शाम जो अची करे पिंड जे मालिक या पिंड जे सेठ सामू एकड़ो मिस्कीन जड़ो मोह खणी करे ने उगिए, वो इतने ला करे उगिए तो जे मुझो सेठ मुखे सारे डी जी मजदूरी अने सारे डी जो उजर जेका मु कम कियो है इन जो मुखे बदलो ॾिनी वारो आहे। एतिरे लाइ अची करे ने उहो शाम जो पिंड जे सेठ साम्हूं उभो हुए थो जे मां न इनखे सेठ इन जो बदलो ॾे। अॼोको ॾींहुं पा मज़दूरनि जो ॾींहुं आहे। अॼोको ॾींहुं पा उन्हीं इंसान जो ॾींहुं आहे जंहिं इंसान कड़ाकेदार धूप में, जंहिं इंसान गर्मी की हालत में, जंहिं इंसान रोज़े के इन रीते रोज़ो रखियो जे चे जाए मुझी इन रोज़े की हालत में कंहिं पण रीत जी तबीयत खराब थी तो भले थी वञे पर रोज़ो के न छॾींदुसि। अखी से ॾिठल हिकिड़ो वाक़ियो जे पां पंखे हेठि सुता पिया हूं था, एसी में सुतल होता, थधी छाई में सुतल होता, अने कई अड़ा बा होंदा। एकड़ो मुझे अखी से ॾिठल बा जे बा जी हालत इहो जे इन जी खमीस जेका है से पुठे मथा पसीने जी वजह से शराबोर हुई अने पुठा इन जा जेका है से पानी वांगर पुसल हुआ। तने मुखे अड़ो थियो जे थी सके तो इन जे चेहरे मथे हल्की दाढ़ी पण हुई। मुखे अड़ो लगो जे थी सके तो ही साफरो हूंदो, रोज़े से न हूंदो अने उन कम करो कहते तगारियों खाए वठे, फावड़े से करे ने माल बेरू कहे वठे, सिरमेट जा बिलोक खणी करे ने
सामनो जेका किड़ियो उनखे ॾिने वठे हालत ज़ार हुई इनजी। जॾहिं पुठे में आयो जी भाई साहब इन हालत में तू तगारियूं खणे वेठो अने आऊं ॾिसां वेठो जे मूं तोखे लॻभॻि 6 कलाक थिया तोखे ॾिसां वेठो तू कम करी वेठो अने कम जी हालत में तो जो हाल ही थी वियो है। इन हालत में तू रोज़े से ही या साफ़िर हुई उन इंसान जा बोल सुनी करे ने एकड़ो दिल खुश थियो अने दिल खुश थी जे साथ साथ इन गाल जो अफसोस पर थियो। उन चई जे मौलाना साहब जिंदगी जा ही ॾींहं अने जिंदगी जी लगभग 42 वरे जी उम्र गुज़री वई है। जिन ॾींहं वटा सुध थी है उन ॾींहं वटा हीज मजदूरियूं कयूं पर जिंदगी में कॾहिं रोज़ो न छॾियो। रोज़ो पूरो है भाई, अड़ो रोज़े में पूरो है जे जिंदगी जा ॾींहं खत्म थी विया, हालात गंभीर अची विया, घरे अटो नाई बचे ला करे अटो कमाए ला वियो है अने हालत ये जे पुठे मथा पसीनो उड़े वेठो त पर चए तो जे मु रोज़ो ना छड्यो कुरेला ना छडे। इनके वो हदीस याद हुई जे रोज़ो मु एतरेला ना छड्यो जे कल कयामत जे डी अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत जो को दरवाजो रैयान बनाया है न रैयान में जा दाखलो सिर्फ रोजेदार जो थी। इन उम्मीद के साथ इन आस के साथ अने इन लगन के साथ एकड़ो इंसान सारो डी मजदूरी करे तो मजदूरी करने के बावजूद वो इंसान रोजो न तो छड़े अने पां मुख्तलिफ रावीए जा मारू मुख्तलिफ नाज़िए जा मारू अने केड़ियूं केड़ियूं पावट उजर अने केड़ा केड़ा पावट सबूत जे भाई आऊं थोड़ो तकलीफ में होस मुखे बरो अची वियो ही थियो हू थियो ये करे घूरियूं बीरियूं करे ने फिरो वठा एड़ी रीते जे रोजो पावटा नु निकरी वे। अल्लाह रब्बुल आलमीन जी तौफीक से अल्हम्दुलिल्लाह जित चंद डी पेरी पासावी अमीर साहब जी तरफ से पैगाम मिलियो हो जे अल्हम्दुलिल्लाह मौलाना सुलेमान साहब जे आंकड़े के मुताबिक पांजे गांव में रोजो जेका से बेहतरीन तरीके से रखे में आयो है। अल्लाह रब्बुल आलमीन इन्हीं रोजेदारे ने तमाम रोजे के कबूल फरमाए अने इन्हीं रोजे की वजह से अल्लाह रब्बुल आलमीन पांजे दर्जात के बुलंद फरमाए। बिरादरान इस्लाम ता ईद के गुरु समझियो है। गुरु ईद उन गाल जो नालो है जे कपड़ा पहरिया लिबास पहरियो खादो खासो खाई गड़ो या खुशबू खासी लगाए गई ईद इन जो नालो नहीं। ईद नालो उन जो है जहां जी मजदूरी जो डी है अने मजदूरी जे डी ला करे आई ते बेरा थियो अने बेरा थियण जे बाद अल्लाह रब्बुल आलमीन फरिश्ते जे साथ अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं इंसाने जी बख्शिश जो फरिश्ते जे साथ अने फरिश्ते जी ज़बानी इकरार कराए तो जे उन्हीं इंसाने के मुंह माफ किया जे इंसाने मुंह करे रोजो रखियो मुला करे उन्या ने भूख सटी उन्हीं इंसाने तमाम इंसाने का माफ करिया तो अजी माफी जो डी है अजी बख्शिश जो डी है अजी दुआएं जी कबूलियत जो डी है अज अल्लाह रब्बुल आलमीन के रजामंद करे जो डी है। अल्लाह रब्बुल आलमीन जे साथ जे कने के इंसाने के आपस में को हसद ने बुग़्ज़ है तेनी हसद ने बुग़्ज़ के कटे जो डी है। अजो कोडी यतीमे मिस्कीने बेवाए के याद रखे जो डी है। पांचे घरे जे अंदर खुशबू वाला खादा क्या होता साइड में बाजू में पड़ोस में एकड़ो गरीब ने मिस्कीन यतीम है जे जे घर में एड़ी वस्तु नाई उन इंसान के न्यारे जो अजो कोडी है। इन का अगिया ढिग डी पर अजो कोडी खुसूसन ई डी पाके सबक दे तो जे मुसलमानों सिर्फ पिंड पुरता न बनाओ आजी जिंदगी जा दिया बे के फायदो देराई एड़ा डी बनायो बेला करे सख्य बनो बे जी खैर खाई में हाथ बढ़ाए वाला बनो बे के सपोर्ट करे वाला बनो बे के उबो थे वाला बनो बे के उबो करे वाला बनो अजो कोडी बाकी दरस ने सबक दे दो
इन जे साथ साथ ई पण सबक ॾींदो वञे थो जे मुसलमानो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात वो ज़ात है जे रमज़ान मुबारक जे महीने में पावट अचे थी अने पुठला ॿिया महीना पावट नथी वे अहिड़ो न आहे। जे रमज़ान जे महीने में अल्लाह जी ज़ात जिंदा है, ये पुठले महीने में पण जिंदा हुई थी, बे महीने में पण जिंदा हुई थी। तो रमज़ान जे महीने में जे जिंदा दिली से अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत में गुजारियूं, ॾींहं अने रात इबादत में गुजारिया। अहिड़ी ज रीते अगला जेका महीना थे उन्हीं में पण ॾींहं अने रात पां इन्ही जी इबादत में गुजारियूं। पंहिंजा हथ जेका आहिनि से हिन ई महीने में ख़ास करे ने वधी वञे था सदको ने खैरात ॾियण लाइ करे। अगले महीने में पण पां सदका ने खैरात कढो वठा, अगले महीने में पण सखावतूं करियूं, अगले महीने में पण पां ईअं जी इबादतूं करियूं। अॼोको ॾींहुं पाण खे दर्स ॾींदो वञे थो। अॻियां जा ॾींहं पाण लाइ करे ख़बर न आहे। को पंहिंजा भाउ जेका अॼु पाण वटि सामा वेठा आहिनि थी सके तो उन्हीं में जानो कई चेहरा पां सामा न होए अने उन्हीं चेहरे के पां ॾिसी करे न ॾिसी सघो। एतिरे लाइ करे ये जिंदगी बेहतर जिंदगी है। इन जिंदगी के गनीमत समझी करे अल्लाह रब्बुल आलमीन के जेतिरो रजामंद करे जी कोशिश करनी खपे एतिरी अल्लाह रब्बुल आलमीन वटि कई खपे। अल्लाह रब्बुल आलमीन जी तो पंहिंजे साम्हूं ॻाल्हि आवे जी हालांकि हक़ीक़त इहा आहे जे ईद उल फितर जो हिकिड़ो खुतबो हुई तो हिकिड़ो आलिम उभो थिए अने हिकिड़ो आलिम तकरीर करे नमाज पढ़ाए दुआ जेका थी थी से दुआ करे अने इख्तिताम थिए। पण वक्त जी नज़ाकत के समझी करे ने पाके पां सामा तरह पां सी मौलवी उभा थियासीं अने एतिरे लाइ करे उभा थियासीं जी थी सके तो हिकिड़े जी ॻाल्हि कदाच कंहिंजे दिल ते न त ॿिए जी लॻे, ॿिए जी न त टे जी लॻे। अल्लाह जो पैगाम पां साम्हूं पहुचाइण जी कोशिश असां कई। अल्लाह रब्बुल आलमीन इन्ही ॻाल्हि मथे अमल करे जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी इबादत खे क़बूल ऐं मक़बूल फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पां जेके पण इबादतूं कयूं आहिनि इबादत के सारी इबादत के क़बूल फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाके जैसी जारे तैसी सलामत जारे अने पंहिंजो खात्मो करे त खात्मा बिल खैर अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन तमाम इंसानी लग़्ज़िशें के जेका पांच रोज़े की हालत में कई हुई इलाहुल आलमीन तो उन्हीं के माफ़ फरमा। इलाहुल आलमीन असांजे इन रोज़े के बदले में असांखे आखिरत में अने दुनिया में बेहतरीन बदलो अता फरमा। जज़ाकुमुल्लाह खैर व अहसन जज़ा।